ही हो हाफिज अली अकबर साहब। नाराए रिसालत, नाराए तहकीक, नाराए हैदरी, नाराए पीर, जमात अहले सुन्नत, शान मुस्तफा, मोहब्बत मुस्तफा, जनाब मोहतरम मुकर्रम हजरत सईद दिलबर साहिब, सुभान अल्लाह। कंदऊ हथ मथे करो। सरदार जे जुबे मुबारक जो दीदार ज़ियारत सां तव्हां असांजा सीना मुस्तफ़ीज़ ऐं मुनवर थियणा आहिनि। इहा सादत दिलबर साईं जे हथारां सुभान अल्लाह चओ। इंशाअल्लाह ताला त तव्हांजे इश्क ऐं मोहब्बत जी दरी खुली पवंदी दिलबर जे हथारां। मदीने जे मोर जे मोहब्बत वारो अज तव्हांजी खुश नसीबी आ जो तव्हां हिन जाइ ते अची मदीने जे मोर जो जुबो मुबारक ॾिसी रहिया हो अखियुनि सां। अल्हम्दुलिल्लाह वॾनि बरकतुनि रहमतुनि सां असां माला माल थियणा आहियूं। जी साईं चओ सुभान अल्लाह। दोस्तो सभु को दावा कंदो आहे त इस्लाम भी असां वटि आहे, क़ुरान भी असां वटि आहे, आलिम भी असां वटि आहिनि, मस्जिदूं भी असां वटि आहिनि। हिक ही हदीस में इन्हनि मुनाफ़िक़नि जा पोल पथरा करण जे लाइ हीअ हदीस समाप्त कयो जो वक़्तु मिली वियो आहे तंहिंजे करे मां अर्ज़ु थो रखां। ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तो जो जवाब ना है। ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तो जो जवाब ना है। सभई वेही रहो पोयां बदीदार कर वेही रहो अदब सां। ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तो जो जवाब ना है। हसीन सभई वेही रहो साईं सभिनी खे दीदार कराईंदा। सभई वेही रहो सभिनी खे ज़ियारत थिए। आॾो वारा वेही रहो सभिनी खे साईं ज़ियारत कराइनि था। वेही रहो। हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ऐं लाल लबड़ा इएं गुलनि में गुलाब नाहे। ओ जाने जाना मिठा तू माही मली हो आही सखा में सिजखा सजी हुआ है। मिठा तुम्हारी मली हो आही सखा में सिजखा
तरीह वाही सवाली खाली छजो हुजे तो सवाली खाली छजो हुजे तो ये लिखो के किताब नाहे हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गुलन में गुलाब नाहे जदहन अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह सलात पढ़ो सभी अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या नबी सलाम अलैका अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह सभी अदब एहतराम सवेरो अल्लाह सभी वेरो सलात शरीफ अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना जदे याकूब अलैहिस्सलाम जा फर्जंद 11 पुत्र हजरत यूसुफ अलैहिस्सलाम वट आया तो पुछा कहीं तो मुझे बाबे याकूब जी तो खबर बुधायो फरमाई तुझे जुदाई में रोई रोई अखियों अछूं थी वियूं अथस तो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जेको मिस्र जो बादशाह हुयो हुकूमत जो मालिक हुयो तबीब न मोकली दवा न मोकली डॉक्टर न मोकली
फरमाई इज़हबू बिकमीसी हाज़ा, मुझो ही जुब्बो खणी वञो, बाबा साईं जे अखियुनि ते लॻायो त नज़र चुटी थी। अल्लाह जे कुरान जो नस्व आ त जेॾीमहिल मिस्र मजा हज़रत यूसुफ जो जुब्बो हलियो त सुरहान ऐं खुशबूए हज़रत याकूब के किनान में पंहिंजे घर में खुशबू महसूस थी। फरमाई इन्नी लअजिदु रीह यूसुफ, अज मूंखे यूसुफ सोने जी सुरहान थी अचे। मानू तो ब्या भी वेठल हुया पर खुशबू हर कंहिंखे न आई। इहा खुशबू हूंदी आ जेका अल्लाह जे नबीअनि जे पाक लिबास जी खुशबू उहा मोहब्बत वारनि खे इश्क वारनि खे महसूस थी। भला सुभान अल्लाह नचवण जो रोज़ो रखे आया आहियो जंहिंखे अल्लाह ज़बान ॾिनी आहे सो ॻाल्हाए त सही। अल्लाह कंदो सदाई खुश हूंदो। रात ढली वई आ, मां समझा तो तव्हां में थधाई अची वई आ, पर अल्लाह जो कुरान ॿुधंदे, नबी जे बच्चन जो शान ॿुधंदे, वलियन जो दर्जो ऐं मकाम ॿुधंदे अल्लाह कंदो त दुनिया आखिरत में तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। जेॾीमहिल कमीस मुबारक हज़रत याकूब जे अखियुनि सां लगी त फरतद बसीरा, अखियूं रोशन थी। ही त हज़रत सैयदना यूसुफ जो कुर्तो हुयो, पर अॼु तोखे ॿिन्ही जहाननि जे सरदार मोहम्मद करीम जे कुर्ते पाक जो दीदार थियो। अल्लाह कंदो इहो दीदार असांखे आखिरत में भी फ़ाइदो ॾींदो। अल्लाह जे पाक कलाम छा जेके लफ्ज़ मूं तुंहिंजे साम्हूं तिलावत कया, इन कुरानी अल्फाज़न के अंदर अल्लाह अज़्ज़ व जल इरशाद फरमायो सलामुन अला इलियासीन, इलियास जे मथा सलाम आ। इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन, असां चङाई करण वारनि खे ईअं ई बदिलो ॾींदा आहियूं। इलियासीन जे इज्जत के, अजमत के, शान के, मकाम के, दर्जे के अल्लाह पाण सलाम कयो। चओ जंहिंखे अल्लाह सलाम करे, जंहिंखे अल्लाह जंहिंजी अजमत के सलाम करे, रब्बे कायनात फरमायो त इहो सलाम ईअं ई नाहे। इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन, असां नेकी करण वारनि खे, एहसान करण वारनि खे, चङाई करण वारनि खे ईअं बदिलो ॾींदा आहियूं। इहो सलाम ईअं न मिलंदो आहे। रब जो सलाम हर कंहिंखे न मिलंदो आहे। जेके एहसान कंदा आहिनि, चङाइयूं कंदा आहिनि, नेकियूं कंदा आहिनि, उन्हनि जूं नेकियूं रब वटि क़बूल पवंदियूं आहिनि, उन्हनि खे अल्लाह पाण सलाम कंदो आहे। उहे आम न हूंदा आहिनि, उहे ख़ास हूंदा आहिनि, उहे अवाम वांगुर न हूंदा आहिनि। उन्हनि जो मकाम सभिनी खां अर्फ़ ऐं आला हूंदो आहे, जन खे अल्लाह पाण सलाम कंदो आहे। मुंहिंजा दोस्तो, इलियासीन केरु आहे जंहिंखे अल्लाह पाण सलाम कंदो। अक्सर मुफस्सिरन लिखियो त इलियासीन मजा मुराद हज़रत नबी इलियास अलैहिस्सलाम आ। कन चयो मुफस्सिरन ॿुधायो ऐं लिखियो त हिते इलियासीन मजा मुराद हज़रत इद्रीस अलैहिस्सलाम आ। पर हिन उम्मत जो कुरान जो सब खां वॾो मुफस्सिर नबी जो सौट हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास तो चवे त इलियासीन मजा मुराद आले यासीन आ।
यासीन मदीने वारे साईं जो नालो आ। इलियासीन मंजा मुराद मोहम्मद मुस्तफा जा अहले बैत नबी जो घराणो आ। मोहम्मद करीम जी ज़ुर्रियत इतरत ऐं अहले बैत इलियासीन आहिनि जन जी अज़मत खे जन जे रिफ़त खे जन जे दर्जे खे अल्लाह पाण सलाम थो करे। इनमा मालूम थियो त नबी जा अहले बैत नबी जो घराणो नबी सोने जी ज़ुर्रियत या अवाम वांगुर नाहे। हर को मानू उन्हनि वांगुर नथो बणजी सके। ही नबी जा अहले बैत उहे आहिनि जन जी अज़मत खे अल्लाह पाण सलाम थो करे। चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत संगत जी चो सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों नबी सोने जो घराणो नबी सोने जी ज़ुर्रियत अहले बैत उन्हनि जे शान खे उन्हनि जे मकाम खे उन्हनि जे दर्जे खे अल्लाह पाण बुलंद कयो आ। कीअं बुलंद कयो आ? दिल चवे थी नबी सोने जूं हदीसूं ॿुधायां ॿुधंदा दिलियूं हाज़िर करे कन मुतवज्जे करे दिल दिमाग जा पर्दा खोले ऐं रसूल सोने जी हदीस ॿुध खुदा कंदो त तुंहिंजी दिल ठरी पवंदी वाग मदीने ॾे वरी। हिकु भेरो चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या हजरत मिक़दाद बिन असवद का रिवायत हबीबन फरमायो मअरिफत आले मुहम्मदिन बराअतुम मिनन्नार। नबी जे घराणे जी सुञाण नबी जे अहल बैतन जी सुञाण या दोज़ख जी बाहि खां छोटकारो आ। कंडियारे वारा कन ॾे नबी जे घराणे के रुगे सुञाणे त ही मुझे महबूब मोहम्मद करीम जी ज़ुर्रियत आ। ही हुजूर जी आलिया उन्हनि खे सुञाणे उन्हनि जी सुञाण जहन्नम जी बाहि खां बचाइण वारी आ। छो त कलमे पढ़ण वारा हज़ारे लखे आहिनि पर नबी जे बच्चन जी सुञाण कंहिं कंहिंखे हूंदी आ। भला मैदान करबला में जेके तीर ऐं तलवारूं खयूं 22,000 जो लश्कर बीठो हुयो ये यहूदी त कोन हुया नसारा भी न हुया हिंदू भी न हुया काफर भी न हुया कलमे पढ़ण वारा हुया पाण के मुसलमान सदाइण वारा हुया नमाज़ूं भी पढ़न पिया मुझा दोस्तों रोज़ा भी रखन पिया पर उन्हनि के नबी जे घराणे जी सुञाण न हुई। ॿियो सभु कुझु हुयो नमाज़ूं हुयूं रोज़ा हुया ज़कातूं हुयूं ख़ैरातूं हुयूं कलमो भी हुयो क़ुरान भी हुयो पर जे नबी जे घराणे जी सुञाण न हुई। कंडियारे वारा ॿुधाए त यज़ीदी जन्नत में वेंदा या जहन्नम में वेंदा? ॻाल्हायो जनता कंहिंखे शक आहे छा?
तव्हां के शक हुजे तो हुजे मुखे पक्का त यजीदी इमाम हुसैन जे मथा तीर ऐं तलवारुन वसाइण वारा ये लानत जा हकदार ये जहन्नम जी बाह जो बार इस्लाम जो पैरोकार भी सदाइन पिया नमाजूं भी पढ़न पिया रोजा भी रखन पिया पर हिकड़ी शय उन्हनि में न हुई नबी जे बच्चन जी सुञाण न हुई नबी जे घराणे जी सुञाण न हुई हेॾो मदीने वारे फरमायो मारिफत आल मुहम्मदिन बराअतुम मिनन्नार जहन्नम का उहो बचंदो जंहिंजे दिल में मोहम्मद मुस्तफा जे घराणे जी सुञाण चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझा दोस्तों हजरत इमाम हुसैन जेॾीमहिल मैदान करबला में आया यजीद जिनके सामो थी जेको खुतबो ॾिनो उन्हें खुतबे जा लफ्ज़ हैं अल बिदाया व निहाया में हाफिज इब्न कसीर लफ्ज़ ये आंदा हैं त इमाम हुसैन यजीद जिनके सामो थी फरमायो सुञाणो था मां केर आहियां सुञाणो था मां केर आहियां तव्हां मुझे खिलाफ तलवारूं कटियूं इन म्याणुनि मुंहिंजा तव्हां नेज़ा ऐं पाला मूॾे सिधा कया आहिनि सुञाणो था मां केर आहियां मुंहिंजो नालो हुसैन आहे मुंहिंजो बाबो अली आहे मुझी अम्मा खातून जन्नत सारी दुनिया के औरतुन जी सरदार फातिमतु ज़हरा मुझो चाचो हजरत अमीर हमज़ो आ जेको शहीदन जो सरदार आ मुझो चाचो जाफर तैयार जेको जन्नत में मलाइकन सां गॾु उॾामण वारो आ सुञाणो था त मां केर पुट कलमे पढ़ण वारा त हड़ई हुया पर हिकड़े जे मन में सुञाण अची वई 22,000 जे लश्कर मंझा हिकड़ो हुर निकतो रड़ करे चई त मां सुञातो आ तू मुझे सिर जो साईं हुसैन करबल में किया हुर के हिकड़ी घड़ीअ में घोट मिलियो करबल में किया हुर के ज़हर करे समझाई शिमरे जा शमियाना लगी तुझी तार आजन सुभान अल्लाह दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार आजन के मुझा दोस्तों जहन्नम मजा जाए मट जी वई दोज़ख मां जन्नती बणजी सुभान अल्लाह निभागन मजा सभागो बणजी निकतो बस हिकड़ी घड़ी जो फैसलो हुयो त जहन्नम में पर जेॾीमहिल नबी जे घराणे जी सुञाण अची वई त जहन्नम मां जन्नती जवान सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वारे साईं फरमायो त मारिफत आले मुहम्मदिन बराअतुम मिनन्नार मदीने वारे साईं जे घराणे जी सुञाण या दोज़ख जे बाहि खां छोटकारो आ व हुब आले मुहम्मदिन जवाज़ुन अल सिरात मदीने वारे फरमायो त मुझे अहल बैतन सां जे मोहब्बत रखी या मोहब्बत पुलसरात दोज़ख खां उकारे पार पहुचाइण जी सन्नत
सुभान अल्लाह। व इमिनकुम इल्ला वारिदुहा, को बेड़ो नाहे हर के दोज़ख खां जरूर टपणो आ। केर टपंदा, केर दोज़ख खां पार पहुंचदा, केर जन्नत ॾे वेंदा। जन जे दिलुनि में नबी जे अहल बैतन जी मोहब्बत हूंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो अगते साईं फरमाइन छा, वल वलायत ले आल मुहम्मदिन अमानुन मिनल अज़ाब। जंहिंखे आले मुहम्मद सां मोहब्बत आ, दोस्ती आ, उन्हनि जी दोस्ती नबी जे घराणे सां जॾहिं दोस्ती आ त इहा क़यामत जे ॾियारे अल्लाह जे अज़ाब खां अमुन ऐं अमान जो सर्टिफिकेट आ। सुभान अल्लाह। ओ अदा ओ मिठा, जेकॾहिं अॼु तुंहिंजी सैयद मोहम्मद महदी शाह सां मोहब्बत आ, सुभान अल्लाह। जेकॾहिं तूं नबी जे हिन बच्चे जे उर्स में आयो ही, या मोहब्बत तोखे छिके आई आ, या मोहब्बत तोखे दुनिया में भी कमी दी, या मोहब्बत तोखे कब्र में भी कमी दी, या मोहब्बत तोखे क़यामत जे ॾियारे भी कमी दी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो त मुझे अहल बैतन मां, मुझे बच्चन मां कंहिं पे अहले बैत सां कंहिं थोरो कयो, चङाई कई, एहसान कयो, के सैयद के कपड़ो वठी पाराई, के आले रसूल के उन जे टाइम ते थधे पानी जो गिलास प्यारी, उन सैयद उन के बदलो न ॾेई सघियो, उन जे एहसान के चुकाए न सघियो। मदीने वाले साईं फरमायो त क़यामत जे ॾियारे में इन जो थोरो मां पाण लाहींदुसि। सुभान अल्लाह। ॻाल्हि समझ में अचे थी? मुंहिंजा दोस्तो, अॼु के माण्हू नबी जे अहल बैतन जी मुखालफत कनि था, नबी जे पाक घराणे सां बुग़्ज़, इनाद, दुश्मनी रखनि था। कन खोले ॿुधो कंडियारे वारो, हज़ार नमाज़ूं पढ़े, हज़ार रोज़ा रखे, पर जन्नत में न वेंदो जेसी नबी जे बच्चन सां मोहब्बत न रखंदो। सुभान अल्लाह। मुझे सोने नबी जी हदीस आ, मुझे आका फरमायो, अल्लाह तुके खुश कंदो, चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि। बुधो सोना हबीब था फरमाइन त को माण्हू बैतुल्लाह जे आगुर में, काबतुल्लाह जे सहन में, हजरे अस्वद ऐं मकाम इब्राहिम जे विच में भी नमाज़ूं पढ़े, रोज़ा रखे, हिकिड़ो ॾींहुं न, ॿ ॾींहं न, 4 ॾींहं न, महीनो या साल न, पंहिंजी सारी जिंदगी काबे जे आगुर में भी नमाज़ूं रोज़ा करे, पर जे उन जे दिल में मुझे अहल बैतन सां बुग़्ज़ आ त जन्नत में त न वेंदो, पर जन्नत जी खुशबू बि नसीब न थींदसि। ॻाल्हि समझ में अचे थी? मुंहिंजो ह्या सड़ी वियो आहे, मूंखे हिकिड़ी क्लिप वीडियो जी कंहिं मोकिली आहे, मूं ॿुधी आहे, उन में लिखे थो त यज़ीद अमीरुल मोमिनीन हुयो। तव्हां नेट ते अॼु बि खोले ॾिसो त मुल्लो हिकिड़ो वाहबी आहे, उन जी तकरीर आहे, यज़ीद सालिह बादशाह हुयो, यज़ीद अमीरुल मोमिनीन हुयो, यज़ीद रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे, यज़ीद जी वाखाण थो करे, पर मुंहिंजे महबूब जे कुल्हनि जे सुवार इमाम हुसैन जे नाले अणवणंदड़ लफ़्ज़ थो ॻाल्हाए।
मुझा दोस्तों ॾाढी बि वॾी आहे सदाए बि पाण खे मुवहिद थो सदाए बि पाण खे जन्नत जो ठेकेदार थो पर जेको यज़ीद जो हुबदार आहे इमाम हुसैन सां गद्दार आहे याद रखो सारी जिंदगी इबादत करे पर जन्नत में पैर न पाईंदो जन्नत जी खुशबू न सिंघंदो जंहिंजी नबी जे घराणे सां अदावत ऐं दुश्मनी अॼु हवा खुली आहे अॼु हवा खुली आहे केतिरा माण्हू इने मजहब ॾे काहींदा था वञनि कन खोलियो मुसलमानो पंहिंजो ईमान बचायो मुसलमानो पंहिंजो अक़ीदो बचायो असां ईअं चवंदा आहियूं त इमाम हुसैन हक़ जो इमाम सुभान अल्लाह बेशक यज़ीद ते लानत वसंदी आहे यज़ीद ते फिटकार वसंदी आहे यज़ीद तड़ियल आहे यज़ीद दोज़ख जो ॿारण आहे जे जन्नत जे जवाननि जो सरदार आहे त इमाम हुसैन सुभान अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह मुझे सोने हबीब फरमायो अना शजरतुन व फातिमतु लिकाहुआ मां मोहम्मद करीम एक वण वांगुर आहियां ऐं फातिमतु ज़हरा उन वण जी टारी आहे अली उने जी मुखड़ी आहे वल हसन वल हुसैन समरतुहा हसन ऐं हुसैन उन्हें वण जा मेवा सुभान अल्लाह सुभान कंडियारे वारा अगलो जुमलो हदीस जो ॿुधंदे त या ठरी पवंदी साईं फरमाइनि था मां मोहम्मद वण आहियां फातिमा टारी आहे अली मुखड़ी आहे हसन हुसैन चाहे ॻाल्हायो हसन ऐं हुसैन मेवा आहिनि ऐं जेके असां पंजनि सां मोहबत रखण वारा आहिनि इहे इन वण जा पन आहिनि सुभान अल्लाह ये चाहे कंडियारे वारा ही हुबदार ही आले बैतन जा मोहब्बतदार ये साईं फरमाइन था इन्हें वण जा पन अञा अॻिते ॿुधंदे साईं फरमाइन था जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो वण जन्नत में टारी जन्नत में मुखड़ी जन्नत में मेवा जन्नत में त पन पन भी जन्नत में सुभान अल्लाह सुभान अल्लाह जंहिंजी पंज तन सां मोहब्बत आहे या मोहब्बत उन्हें खे जन्नत ॾे वठी वेंदी सुभान अल्लाह मुझा दोस्तों सही सुनन तिरमिज़ी में हदीस आ मदीने वारा साईं हज्जतुल वदा में हज जे मौके ते 1.25 लख असाबी हुजूर जे साम्हूं साईं फरमाइनि था ॿुधो ए मुझे कलमे पढ़ण वारो ए मुते ईमान आणण वारो मां अन करीब तव्हां खां जुदा थियण वारो आहियां तव्हां में 2 शयूं छॾियूं थो वञां हिकिड़ो क़ुरान तव्हां में छॾियूं थो वञां ॿिया मुंहिंजा अहल बैत तव्हां में छॾियूं थो वञां ॾिसजो मुंहिंजे ॿिन्ही सूखड़ियुनि जी केतिरी इज़त था कयो केतिरो एतराम था कयो तव्हांजी मुंहिंजी वरी मुलाक़ात थींदी हौज़े कौसर ते हेॾे ध्यानु कजो
क्या मजे दिहाड़े हौज़े कौसर ते मां मोहम्मद करीम बीठल हूंदुसि ऐं मां ईंदुसि त तव्हां बि हौज़े कौसर ते मुंहिंजा उम्मती ईंदो तव्हांजे असांजे मुलाकात जो मौक़ो हौज़े कौसर साईं फरमाइनि था त पोइ मुंहिंजा अहल बैत ऐं क़ुरान इहे बि ॿई गॾु गॾु हौज़े कौसर ते अचे मूंखे मिलंदा जॾहिं अहल बैत भी ईंदा क़ुरान भी ईंदो ऐं तव्हां उम्मत भी ईंदो पोइ उन ॾियारे ते मां मोहम्मद तव्हां खां पुछा कंदुसि तव्हां खां पुछाणो थींदो त तव्हां क़ुरान खे सुञातो हो या न क़ुरान पढ़ंदा हुयो या न क़ुरान ते अमल कंदा हुयो या न तव्हां मुंहिंजे अहल बैतन जी इज़त सुञाती हुई या न अहल बैतन जी ताज़ीम कई हुई या न तव्हां उन्हनि जी पार्टी में हुयो या यज़ीद जी पार्टी में हुयो पुट इहो ॾिहाड़ो अचण वारो आहे तव्हांजी असांजी मुलाक़ात मदीने वारे साईं सां थियण वारी आहे जिए अज तो सोने सरदार जे बदन जे जुब्बे पाक जी ज़ियारत कई आ क्या मजे ॾियारे हौज़े कौसर ते तू इए पंहिंजे अखियुनि सां हसनैन जे नाने जी ज़ियारत कंदे हबीब साम्हूं हूंदा ही कंडियारे वारो हर हर आशिक साईं जे साम्हूं सुभान अल्लाह हुजूर पुछा कंदा एॾिया ॿुधाए मुझे कुरान के पढ़ंदो हुई या न मुझे अहल बैतन जी इज्जत कंदो हुई या न पुछाणो ई ॿिन ॻाल्हियुनि जो थींदो साईं फरमाइनि था इन मौइदकुमुल हौद तव्हांजी असांजी मुलाक़ात जो वाइदो आहे हौज़े कौसर ते पोइ हिकिड़ा जन कुरान खे त सुञातो पर नबी जे बचन जी इज्जत न कयूं उहे बि रिजेक्ट उहे बि तड़जी वेंदा हिकिड़ा ईंदा जन अहल बैतन जे ताज़ीम जी दावा कई अहल बैतन सां मुहब्बत नबी जे घराणे पंजतन सां मुहब्बत जी दावा कयूं पर क़ुरान खे न पढ़ियूं न अमल कयूं उहे बि रिजेक्ट थी वेंदा उहे बि रद्द कया वेंदा मुंहिंजा दोस्तो पर कामयाब उहे थींदा जन क़ुरान खे बि सुञातो त नबी जे अहल बैतन सां बि दिल लाती सुभान अल्लाह जेॾी महिल उहे ईंदा सोना हबीब फरमाईंदा हलिया मां पंहिंजे हथनि सां तोखे कौसर जो प्यालो पियारियां सुभान अल्लाह कंडियारे वारा इंसाफ जी नजर सां तू पाण निहार हिकड़ा माण्हू कुरान जी मोहब्बत जी वॾी दावा था कनि सॼो ॾींहुं कुरान पढ़नि था चवनि था असां कुरान सां असांजी दिलि आहे पर नबी जे बचन जी ॻाल्हि कर त बूथ चिबो थी वेंदो अहल बैतन जी ॻाल्हि कर त उन्हनि खे मुंहं खे काराह लगी वेंदी मुंहिंजा दोस्तो इहे बि नाकाम नापास आहिनि जेकी क़ुरान खे सीने सां लाइन नबी जे अहल बैतन जी दामन छॾे ॾियनि इहे नापास ॿिया वरी उहे जेके नबी जे अहल बैतन जी मोहब्बत जा दावेदार आहिनि 10 ॾियारा कारा कपिड़ा पाईंदा सीना कुटींदा मोहब्बत में चवंदा खीर नथा पियूं खटूं था उथियूं कयूं मुंहिंजा दोस्तो इहे बि मोहब्बत जा दावेदार पर कॾहिं कुरान खोले न पढ़ंदा कुरान ते अमल न कंदा कुरान तो चवे अकीमुस सलात नमाज कायम कयो नमाज जे वेझो न वेंदा मुंहिंजा दोस्तो बुराइयुनि में बेफरमानियुनि में कुरान खे छॾे ॾिनऊं
अहल बैतन जी मोहब्बत जी दावा कयूं मगर कुरान के छड़े दिनऊं इहे बिना पास हूंदा जे पास हूंदी कामयाब हूंदी त हीअ सुन्नियुनि जी जमायत हूंदी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जंहिंखे क़ुरान सां प्यार आहे सो हिकिड़ो हथ मथे खणे। सुभान अल्लाह। जंहिंखे नबी जे अहल बैतन सां प्यार आहे सो ॿियो हथ बि खणे। या अल्लाह तू शाहिद हुजां फरिश्तो तव्हां बि शाहिद हुजो अॼु ही अहले सुन्नत वल जमात जा उशाक रसूल आहिनि उशाक अहले बैत आहिनि जेकी अॼु ॿई हथ खणी ऐलान कनि था त असांजी मोहब्बत क़ुरान सां बि आहे त नबी जे असां दर्जा दार आहियूं कंदाल नबीअ सां प्यार सुभान असां दर्जा दार आहियूं कंदाल नबीअ सां प्यार आहियूं। ओ जो पंज तन पाक सां प्यार नया जेको मञंदो चार यार नया। थकजी पिया आहियो? अल्लाह ॻाल्हि वणेव थी नथी वणेव? जंहिंखे वणे थी सो हथ लोॾे मूंसां गॾु पढ़ाए। जंहिंजो पंज तन पाक सां प्यार नया जेको मञंदो चार यार नया तंहिंजे कले में जो इतबार नया तेरे गले में जो इतबार तन मूज़ुन खां असां धार आहियूं असां दर्जा हुबदार आहियूं कंदाल नबीअ सां प्यार आहियूं। असां दर्जा हुबदार आहियूं कंदाल नबीअ सां प्यार आहियूं। असां पिट को मातम को न कयूं असां कारा कपड़ा असां पिट को मातम को न कयूं असां कारा कपड़ा को न ढकियूं असां झंडनि अॻियां सुभान अल्लाह असां झंडनि अॻियां को न झुकूं कंदा मस्जिद सां असां प्यार आहियूं। दर्जा हुबदार आहियूं कंदाल नबीअ सां प्यार असां यारी वारो यार मञूं। सुभान अल्लाह। कंहिंजी कंहिंजी यारी वारे सां मोहब्बत आहे। हे असां यारी वारो यार मञूं सुण गौसे आज़म दिलदार मञूं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो ही उहा सुन्नी जमायत हक़ ऐं सच वारी जमायत आहे जंहिंजो क़ुरान सां बि प्यार आहे त नबी जे अहल बैतन सां बि प्यार आहे। जंहिंजो अलीअ सां प्यार आहे त टिनि ख़लीफ़नि सां बि प्यार आहे। सोना हबीब था फरमाइन मन कुंत नबियु फअलियुन वलियु जो मां मोहम्मद नबी आया उन्हें जो वली अलिया चो अली उन्हें जो वलिया अली उन्हें जो असां चवंदा आहियूं अलीयुन वलीउल्लाह। केड़ा केड़ा चवंदा अलीयुन वलीउल्लाह। या हकीकत त अलीयुन वलीउल्लाह आहे
पर असां बांग में न मिलाईंदा आहियूं, असां कलमे में न मिलाईंदा आहियूं, छो त इन मिलावट जी असांखे मदीने वारे इजाज़त न ॾिनी। सुभान अल्लाह। हज़ारे हकीकतूं आहिनि, सच आहिनि हज़ारे, पर हर सच के बांग में न मिलाइबो, हर हकीकत के कलमे में न मिलाइबो आ। अज के मानू चवंदा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अलीयुन वलीयुल्लाह, बिला शक अलीयुन वलीयुल्लाह आहे, पर कलमो उहो पढ़बो जेको मदीने वारे मीर से कार्यो आ। हिकिड़ो मानू मूं पुछो मां दवा कलमो तो पढ़, चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद पाक रसूलुल्लाह। मुझे यो पाक वरी किथों कंढी इने में, जिसी पाक ना है जा, पाक दा है सारी कायनात का पाक मदीने वारो साईं पाक आहे। पंजतन पाक है नबी जो घरानो पाक आ, पर या कलमे में या पाक जो लफ्ज मिलाइण जी तोखे इजाजत कहने। गाल समझो था ना, मिलावट न कबी वधाओ न कबो, बांग एडी वडी जो हितों निकर हालानी कांदी मोटी आजा पई थी बांग हले। कलमो एडो वडो जो हितों जो निकर फिरिया कांदी मोटी आजा पे तो कलमो हले। मिलावट न कबी ट्रेक न कबी, पर अली के वलीउल्लाह असी मञदा आहियूं। चो अलीयुन वलीउल्लाह आहे। सुभान अल्लाह। साईं फरमाता मन कुंतु वलियु व अलीयुन वलियु, जंहिंजो मां मुहम्मद वली आहियां उन्हें जो वली अली आ। ॿई जुमला याद रखण जा आहिनि। वली जी माना है वारिस, वली जी माना है मददगार, वली जी माना दुख में कम अचण वारो, वली जी माना है जिगरी यार। साईं फरमाइनि था मां मोहम्मद जंहिंजो वली आहियां उन्हें जो वली अली आ। पो जेके नबी के पंहिंजो वली मञो था तो मथे घणो, नबी असांजो वली आहे, चओ नबी असांजो। साईं फरमाइनि था जंहिंजो वली मां मोहम्मद आहियां उन्हें जो वली अली आ। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था इन अलियम मिन्नी व अना मिन्हु, अली मुमा है मां मोहम्मद अली मजाया। सुभान अल्लाह। वरी छा चवंदा अली जी तारीफ़ दा असां मलंग कयूं सुनन खे हेॾे याद तो के ॿुधायां त अली जो शान छा। हिकिड़ो मुंहिंजो मुरीद हो मूंखे पियो चए चई हिकिड़ो मवाली मिलियो, चई तव्हां जा सुन्नी भेणा अहल बैतन जो शान ई नथा बयान कनि, असांजे ज़ाकिर जी तकरीर या ॿुधाए असां कीअं था तारीफ़ कयूं। चई मूंखे केस ॾिने ॿुधम, चई दिलि पर साईं निभागा है ज़ाकिर ना है असांजो मुर्शिद दिल पर साईं आ। तुझो साईं मुझो साईं यार तारीफ़ त अलीअ जी अहिड़ी कई जो मुंहिंजो ह्यां ठरी पियो। मूं सम्झो असांजो ज़ाकिर हूंदो, असांजे ज़ाकिरनि खे बि अहिड़ी तारीफ़ कोन ईंदी जहिड़ी दिल पर असांखे अलीअ जी सिफ़त ई सना। सुभान अल्लाह। वदा असां क़ुरान ऐं हदीस मजा बयान कंदा आहियूं, पंहिंजूं ॻाल्हियूं खड़ी ॾांदा आहियूं। अॼु हिकिड़े ज़ाकिर जी तकरीर ॿुधी आहे, उहो तो चवे त अली पाण अल्लाह हुआ। माज़ल्लाह अस्तगफिरुल्लाह, चओ अस्तगफिरुल्लाह, चओ अस्तगफिरुल्लाह। वो ज़ाकिर तकरीर में तो चवे, मौजूदा मोबाइल में तव्हां चवंदो त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। वो ज़ाकिर तकरीर में चवे त
हजरत अली जे शेरे खुदा जे बारे में चवे तो जे अबू तालिब जे घर में हजरत अली जी विलादत थी हिकड़ो जांचे कढण वारो राहिब हुयो पादरी हुयो उन्हें के वठी आयो जे मुझे घर में पुट जाओ आ इन जो जांचो कढी बुधाए त इन जो भाग नसीब किया उन्हें जांचो कढियो दी लिखी वरी फाड़े छडी वरी बियो फेरो लिखी फाड़ी वरी टियों फेरो लिखी फाड़ी वरी पुछई त अली जी तुझे बच्चे जी विलादत केड़े टाइम ते थी आ जी फलाणो टाइम फलाणी रात फलाणे वक्त में पुट जाओ आ उन जो जांचो बुधाए कढी पो 8-10 दफा जांचो कढी फाड़ी आखिर पुछई अबू तालिब त भला बुधाए त सही है पन्ना फाड़ींदो तो वनी गाल छाए चई त जे वक्त में तुझो पुट जाओ आ इन वक्त में इंसान जमी न तो सके यो अल्लाह जे जमण जो वक्त माज़ल्लाह अस्तगफिरुल्लाह मुझा दोस्तों है हुन जे ज़ाकिर नज़रियो बयान कयो आ जेको अली के अल्लाह तो समझे पियो मुझा दोस्तों असा यो गुलव न कंदा आयूं असा इन के शिरक समझंदा आयूं असा अली के अल्लाह न चवंदा आयूं अली के वलीउल्लाह चवंदा आयूं गालायो अली के वलीउल्लाह चवंदा आयूं असा अली के मौला सदीदा आयूं सुभान अल्लाह मौला चवण ते वरी घणन जा वजू अली के मौला चवन कुंड पासे रे निगाह कजाए मौला तो अल्लाह हुआ अली के मौला केंदा जो अल्लाह मौला है ऐं पंजे डीजल के सरींदा मौलाना जी मौलाना ना जी माना है असांजो मौलाना असांजो मौला हाने डीजल भी मौला थी बाकी अली मौला ना है जेको अली के मौला न मञदो उन जो मौला डीजल हो जेडी मल ऊद जी जंग पई हले न ऊद जी जंग में अबू सुफियान पियो चवे उनन जो वडो वडो बुत हुयो उन जो नालो हो उज़्ज़ा छा नालो हो उज़्ज़ा त अबू सुफियान पियो चे नारो हणो उज़्ज़ा लना ला उज़्ज़ाकुम असा जो उज़्ज़ा है मुसलमानो ता वड को उज़्ज़ा है ही कोन यो नारो पिया हणन मुशरिक नारो पिया हणन वडे सद पिया चवन उज़्ज़ा लना वला उज़्ज़ा लकुम असा वट उज़्ज़ा तवा वट उज़्ज़ा है ही कोन मदीने वाले साईं फरमायो त ए मोमिनो तवा चो अल्लाह मौलाना वला मौला लकुम अल्लाह मौलाना वला मौला लकुम अल्लाह असा जो मौला है तवा जो को मौला है ही कोन असा जो मौला अल्लाह हुआ जो को मौला है ही कोन मदीने वाले साईं फरमायो त जंहिंजो मां मौला है उन जो मौला अली है चो ने जो मौला अली आ पो असा ये चंदा आहियूं त अली असा जो मौला है तव्हां जो को मौला ना है वो वरी चवंदा डीजल असा जो मौला है तव्हां वट को डीजल कोन्हे वो मक्के दे मुशरिकन जो उज़्ज़ा हुयो हिनन जो उज़्ज़ा वरी डीजल आ हाने निकरंदे इस्लामाबाद ते थरणी हणण जेड़ा इमरान खान के भी मुखो सलाह वठे त मन्यास या कौन भी तो कंटेनर दे दोने ते चढ़ी बिए सलाह दी तो सार से तो मानी बखाई तो सार ने पुड़ी विजी चढ़ी मुझे घर में कुआ दिया खड़ा ऐसी भी तार कटे व्या घर जा पर्दा खाई व्या फकीर के जम यार हे बिना हिन तंग कयो वाले डो चीजी मां पुड़ी वठी बचा पुड़ी जो नहीं ते हिकड़ो बनो सो हिनन के मानी खाराए एका पुड़ी नहीं छड़े त बस जानी छुट्टी पवे डीजल मजा मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो इन अलीयम मिन्नी
व अना मिन्हु अली मुमा है मां अली मझा वहुव वलियु कुल्ल मोमिनिन मिन बादी मुखा बाद में अली हर मोमिन जो वलिया अली हर मोमिन जो अली के वली उहो मञंदो जेको मोमिन हूंदो ॻाल्हायो केर मञंदो जेको वो अल्हम्दुलिल्लाह ये मोमिनन जी जमात सुभान अल्लाह ये मोमिनन जी जमात आहे जेके अली के वली अली के मौला मञण वारी मुझे सोने हबीब मदीने वाले साईं दी हदीस आ बुधंदे तयां ठरी पवंदी सुभान अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब हजरत तुफैल बिन आमिर बिन वासला रदी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आ सुनन कुबरा नसाई में फजाइल सहाबा में इमाम अहमद रिवायत आंदी आ मजमउ ज़वाइद में इमाम हैसमी या रिवायत आंदी आ त रहबा जे गोठ में रहबा जे मकाम ते जने हजरत अली शेरे जली पहुतो हैदरे करार आयो त सभिनी माण्हुनि खे गॾु कयो जमा अलीयुन रज़ी अल्लाह अन्हु नास हड़नी माण्हुनि खे गॾु करे ऐं हज़रत अली साईं फरमायो फ़क़ाल अनशुदु बिल्लाहि कुल्लु इम्रिइन समिअ रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूलु यौम गदीर खुम्मिन सभिनी के गॾु करे फरमाई त कसम अथव अल्लाह जी ज़ात जो मूंखे ॿुधायो जेकी उन वक़्तु मौजूद हुया जॾहिं मदीने वारा साईं गदीर खुम वटि आया हुया उन पाणी वारे इलाइक़े में हुज़ूर आया हुया पोइ उते मदीने वारे साईं मुंहिंजे बारे में छा फरमायो हुयो हज़ारे माण्हू गॾु हुया पूरो लश्कर गॾु हुयो हज़रत मौला अली कसम ॾेई पुछो त ॿुधायो त गदीर खुम वटि मदीने वारे साईं मुंहिंजे बारे में छा फरमायो हुयो त हड़नी जेकी बि उन जाइ ते मौजूद हुया उन्हनि चयो त असां पाण मदीने वारे साईं खां ॿुधो हुयो हबीबन पुछो त अलस्त औला बिलमोमिनीन मिन अनफुसिहिम मां मोहम्मद मोमिनन के उन्हनि जे जानियुनि खां वधीक हक़दार आहियां या न त हड़नी चयो त या रसूल अल्लाह तूं असांखे जानियुनि खां बि वधीक प्यारो असांखे असांजे सिर सां हक़ां दे महबूब तूं वधीक प्यारो आहीं पोइ मदीने वारे साईं अखज़ बियद अलीयन फ़क़ाल मन कुंत मौलाहु फ़अलियुन मौलाहु पोइ मदीने वारे साईं अलीअ जे हथ में हथ ॾिनो हथ में हथ पकड़े मथे करे फरमायूं त ॿुधो जंहिंजो मौला मां मोहम्मद आहियां उन जो मौला अली आहे हड़नी चयो त हाओ असां पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिठो इहो मंज़र कननि सां ॿुधी इहा ॻाल्हि हबीबन फरमायो त जंहिंजो मौला मां मोहम्मद आहियां उन जो मौला अली सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ अली असांजो मौला है अली असांजो मौला है संग कंदो रब सौला है अली बिना नहीं गली गली अली बिना नहीं गली गली इश्क में जाचो अली अली मां समझा तो अचे थकायो आहे अल्लाह साल में हिकड़ी रात तो मौको तो मिले
मुखे हज़ारे जलसा है पर सैयदन जो दावत कदे कदे मिलंदी आ ऐं साईं वारन हुकुम फरमाया ता के जरूर अचणो आ मां साईं जन जो शुक्रगुजार आहियां जो साईं पंहिंजे हिन प्यार भरे सद सां हिन गरीब के याद फरमाइनि था असल में साईं वडन जी करम नवाजी हुई जो साईं जन मुखे दुआऊं ॾिनियूं ऐं साईं जन पंहिंजे प्रोग्राम में हिन फ़कीर के मोहब्बत मां सॾींदा हुआ ऐं साईं फरमाइनि पिया साईं मुनवर शाह त साईं जन फरमायो त ॿिया मौलवी भली जेतिरा आणियो पर दिल पर साईं खे ज़रूर आणिजो अलाह कंदो इहा मोहब्बत क़यामत ताईं क़ाइम हूंदी मुझा दोस्तों सोने हबीब फरमायो दुआ जा हथ कयो अल्लाहुम्मा वाल मन वाला या अल्लाह जेको अली सा मोहब्बत रखे तू उन्हें सा मोहब्बत रख जाए व आद मन आता जेको अली सा दुश्मनी रखे मुझा मौला तू उन्हें सा दुश्मनी रख जाए सच बुधायो कंडियारे वारो मदीने वारे जी दुआ कबूल आहे या न पो जंहिंजी अलीअ सां मुहब्बत थी वई न उन्हें के अल्लाह जी मुहब्बत नसीब थी वई पर जंहिं बदबख्त के अलीअ सां बुग़्ज़ आ अलीअ सां दुश्मनी आ खुदा जो कसम इने सां अल्लाह जी भी दुश्मनी आ अलीअ जो दुश्मन हिते भी ख्वार हूंदो हुते भी ख्वार हूंदो अलीअ जे मोहब्बत वारे जा हिते हुते बेड़ा पार हूंदा ओ शेरे खुदा जो शान निरालो उदायने जो आए उजालो वारिस आए वली वली वारिस इश्क में जाचो अली अली मोहब्बत माचो अली अली हैदर जी हुब मुझो ईमाना हैदर जी हुब मुझो ईमाना दर्स पढ़ायो मुखे कुराना मरदो मुनाफिक रुली रुली मर्दो मुनाफिक रुली रुली इश्क में जाचो अली अली बुधो बुधो पूरे ध्यान कयो अल्लाह जंहिंखे पंहिंजी दोस्ती विलायत जो दर्जो ॾींदो आहे कंहिंखे गौस करे कंहिंखे कुतुब कंहिंखे कलंदर कंहिंखे अबदाल जंहिंखे भी विलायत जो दर्जो रब ॾींदो आहे त मौला अली जे हथों वंड मिलंदी आहे नचे सुभान अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या विलायत रब जी दोस्ती रब जे कुर्ब जो मकाम जंहिंखे भी मिलंदो आहे ॾींदो रब आहे वंड मौला अली जे हथों मिलंदी आहे खुदा जो कसम तेसी ताईं कंहिंखे विलायत मिलंदी न जैसी हैदर करार मौला अली मुश्किल कुशा न चाहींदो ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव जॾहिं कंहिंखे विलायत जो बातिन जो चिठो मिलंदो आहे पुट विलायतुनि जा भी सर्टिफिकेट थींदा अथई जीअं तोखे 5 दर्जे जो सर्टिफिकेट मैट्रिक जो सर्टिफिकेट इंटर जो सर्टिफिकेट
कॉलेज जो यूनिवर्सिटी जो सर्टिफिकेट मिलंदो आ तीअं वलियन खे बि बातिन में विलायत जो सर्टिफिकेट मिलंदो आ। विलायत ॾींदो मौला अली आ पर सर्टिफिकेट ते सही कंदो आ बगदाद वारो सुहिणो गौसे आ। भली कादरी हुजे, चिश्ती हुजे, सोहरवर्दी हुजे, केड़े भी सिलसिले जो हुजे पर विलायत जे चिठे ते ठप्पो हणंदो आ त सुहिणो बगदाद वारो। सिलसिलन में तुझो फैज़ जारी वंडतो खां वठे खल्क सारी। एड़ो कामिल तू कुतबे रब्बानी, एड़ो कामिल तू कुतबे रब्बानी कर असां ते नजर का नूरानी। गौसे आजम ओ मुर्शिद जिलानी, गौसे आजम ओ मुर्शिद जिलानी कर असां ते नजर का। बेड़ो बुठड़ीअ जो जान बतो तारियो मुर्दो चेरो करे तो थारो। बेड़ो बुठड़ीअ जो जान बतो तारियो मुर्दो चेरो करे तो थारो। तुझी जारी करामत ऐं कहानी, तुझी जारी करामत ऐं कहानी कर असां ते नजर का नूरानी। मुंहिंजा दोस्तो जन खे विलायत जो चिठो मिलंदो आ खुदा जो कसम उन्हनि में बि रब करीम करामत रखंदो आ, उन्हनि में बि फैज़ रखंदो आ। न थियणा कम बि उन्हनि वटि थी पवंदा आहिनि। सवे माण्हू तोखे अॼु बि सुहिणे सैयद महदी शाह जूं करामतूं ॿुधाईंदा। मुंहिंजा दोस्तो साल गुज़री वञनि, सदियूं गुज़री वञनि, वलीअ पंहिंजे मज़ारुनि मंझां बि फैज़ ॾींदा आहिनि वंड वंड। मुंहिंजा दोस्तो उन्हनि जे ज़बान मां जेके लफ़्ज़ निकिरंदा आहिनि, मुंहिंजा दोस्तो साल बि घणा न गुज़रिया आहिनि सैयद इमामुद्दीन सोणे जी ज़ियारत सां सभिनी। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो कॾहिं ईअं थींदो जो ज़बान मां जेके लफ़्ज़ कढंदा ईअं थी पवंदो हुयो। जंहिंखे को कोसा लफ़्ज़ निकिता त उन्हनि जूं पाड़ूं पटिजी वियूं, जिन खे दुआऊं ॾिनऊं उन्हनि खे अॼु ताईं रंग लाए छॾियऊं। सुभान अल्लाह। तुंहिंजे ओड़े पाड़े में उहे शाहिदियूं तोखे अॼु बि मिलंदियूं त अल्लाह जे बाने जा लफ़्ज़ रब रद न कंदो आ। लिसानुल फुकरा सैफुर रहमान, वलियन जूं ज़बानूं रहमान जूं तलवारूं बणिजी वेंदियूं। उहे पंहिंजे वात मां जेके लफ़्ज़ कढंदा आहिनि उन्हनि जा लफ़्ज़ लोह महफूज़ जी तक़दीर बणिजी वेंदा आहिनि। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मौलवी दीन मोहम्मद वफाई पंहिंजे किताब तज़किरा मशाहिर सिंध में लिखियो आहे। दीन मोहम्मद वफाई पक्को कट्टर हुयो। उन इहो वाक़ियो लिखियो आहे लाड़ जे इलाइक़े में हिकिड़ो मस्त फ़कीर हुजे, माई वेठी वेठियो ऊंडे फ़कीर लंघियो, अमा भुख लगी आहे, उञ लगी आहे, थोरो खीरड़ो त प्यार। माई हुजे का खारबाज चेड़ाक, हल हल मुला कोने कोने खीर।
फकीर के जो ये चई खीर कोने फकीर जा लफ्ज़ निकता जे खीर कोने त अलाह कंदो माल बि कोन हूंदो जे खीर न आहे त अलाह कंदो माल बि न हूंदो फकीर त हलियो वियो सुबुह थियो हे शाम जो वक्त हो रात गुजरी सुबुह थियो धनार गोठ जो माल काहे चारण विया शाम थी वई न माल मोटियो न धनार मोटिया घर वारनि गोठ वारनि समझो त करे धनार जूए खां ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि देर मदार छो था अचनि शाम थी वई रात थी वई लड़ी वई न धनार मोटिया न माल मोटियो माण्हुनि खे परेशानी थी त यार माल काॾे वियो ॻोल्हियूं सॼी जूए आस पास हेॾो वञी फिरिया त कयूं हेॾो सही वञी कचो ॻोल्हियूं होॾो वञी लालाणी ॾिठो न माल जी ख़बर न धनारनि जी ख़बर टेर बि नज़र न पियो अचे अगर माई ॻाल्हि कई त भाउ ॻाल्हि हीअं थी आहे जो फ़क़ीर मूंखां घुरियो खीर सो मूं चयोमांसि त मुला खीर कोन्हे चई जे खीर न आहे त माल बि न हूंदो आहे चई न ॿेड़ी ॿोड़े छॾी सॼी ॻोठ जी हाणे थी फ़क़ीर मस्त अलाए किॾो आयो काॾे वियो ॻोल्हियो तलाश कयूं फ़क़ीर हथ न आयो फकीर हथ न आयो माल बि न मोटियो मुंहिंजा दोस्तो हफ़्ता गुज़रिया महीना गुज़री विया साल पूरो थी वियो न माल आयो न धनार आया साल पूरो थियो त ओ फकीर पेरे उघाड़ो माई तो सुञाती कोठ वारनि खे जी इहो अथव फकीर जेको लफ़्ज़ वहाए वियो इहो फकीर आहे सजे गोठ वारा आया पोतियूं पोतियूं पलांद मेड़ मिंत बा फकीर रहम कर अबा बाज कर चई छा थियो आहे चई तो चयो माल न हूंदो न माल मोटियो आहे न धनार मोटिया अबा फिक्र न कयो अलाह कंदो माल बि ईंदो धनार बि ईंदा जेॾी महिल शाम थी त माल बि मोटियो धनार बि मोटिया हाणे गोठ वारा पिया पुछण रे वलू काॾे वेहे यको सॼो साल रमू खमू काॾे विया हो सॼो साल चरिया थिया आहियो छा साल छा जो सुबुह जो काहे विया आहियूं शाम जो मोटी आया सुभान अल्लाह ओ अदा ओ मिठाई त वली मस्त फकीरा मस्तन जी ज़बान जो ही आलमा त सालिकन जी ज़बान चाहूंदी चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो रिवायत थी अचे लम तबकल अर्द इल्ला वफीहा अरबअत अशर कॾहिं बि ज़मीन खाली न थींदी आहे हर दौर में 14 मर्द ज़मीन में मौजूद हूंदा आहिनि हिकिड़े खे रब घुराईंदो त उन जाइ ते ॿियो अची वेंदो 14 मर्द हर दौर में वली 14 तादाद में होता है यदफउल्लाहु बिहिम अन अहलिल अर्द उन्हनि 14 जे सदके रब ज़मीन वारनि तां आफ़तूं शामतूं टारे छॾींदो आहे जे मुसीबतूं टरंदियूं आहिनि जे आफ़तूं अज़ाब हटंदा आहिनि उन्हनि 14 जे वजूद जे करे माण्हू चवनि था वलीअनि वटि छा आहे वलीअ छा था ॾियनि वलीअनि वटि छा मिलंदो आहे मुंहिंजो सुहिणो नबी थो फरमाए वतख़रुज बरकतुहा उन्हनि 14 मजा बरकतूं वंडिबियूं आहिनि बरकतूं विराए पियूं आहिनि सुभान अल्लाह ये समझो तो उहे 14 ॼणा
बरकतुन रहमतुन जा दीपू हूंदा आहिनि उन्हनि मां वंड विरहाए बि आहे। सुभान अल्लाह। मुझा सोना हबीब मदीने वाला साईं था फरमाइन अन इब्ने उमर रदियल्लाहु अन्हुमा क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खियार उम्मती फी कुल्ल करनिन खम्सु मिआ। मुझी उम्मत में हिकड़ा वली आहिनि जन खे सॾिबो आहे खियार। छा सॾिबो आहे? खियार सॾिबो आहे। उहे हर दौर में 500 ॼणा मौजूद हूंदा आहिनि। घणा हूंदा आहिनि? नालो छा आहे उन्हनि जो? खियार। साईं फरमाइनि था त हर दौर में ये 500 ॼणा हूंदा ई हूंदा आहिनि। वल अब्दाल अरबऊन। हर दौर में 40 वरी अब्दाल जन खे सॾिबो आहे खियार। छा सॾिबो आहे? ॻाल्हायो। खियार सॾिबो आहे। उहे हर दौर में 500 ॼणा मौजूद हूंदा आहिनि। घणा हूंदा आहिनि? नालो छा आहे उन्हनि जो? खियार। साईं फरमाइनि था त हर दौर में ये 500 ॼणा हूंदा ई हूंदा आहिनि। वल अब्दाल अरबऊन। हर दौर में 40 वरी अब्दाल हूंदा आहिनि। मुझा सोना हबीब ता फरमाइन फला फलल खम्सु मिअतिन यनकुसून वलल अरबऊन। न उहे 500 मां हिकिड़ो घटिबो आहे न 40 मां हिकिड़ो घटिबो आहे। जे हिकिड़ो गुज़ारींदो आहे त उन जे डूटी सीट ख़ाली थींदी न आहे त वरी ॿियो पैदा थी वेंदो आहे। साईं फरमाइनि था जे ये 500 न हुजनि जे ये 40 न हुजनि त ज़मीन तास नहस थी वञे। ज़मीन जो बचाओ अल्लाह जे ॾमर कहर खां बचाओ इन्हनि 40 अब्दालनि जे वजूदनि सां हूंदो आहे। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब फरमायो असहाबन पूछो कालू या रसूल अल्लाह दुल्लना अला अमालिहिम। या रसूल अल्लाह ॿुधायो त उन्हनि जा अमल कहिड़ा हूंदा आहिनि, कीअं सुञाणूं त इहे अब्दाल आहिनि, इहे 500 खियारनि मां कीअं सुञाणूं? साईं फरमाइनि था यअफून अमन ज़लमहुम। जेको उन्हनि सां नाइंसाफ़ी कंदो आहे उन खे बि बख़्शे छॾींदा आहिनि। वयुहसिनून इला मन असा इलैहिम। जेको उन्हनि सां बुराई कंदो आहे उहे वली उन सां चङाई कंदा आहिनि। जॾहिं उहे दुआ जा हथ खणंदा आहिनि त ख़ैर बरकत जी दुआ घुरंदा आहिनि। उन्हनि जे दुआउनि सां रब आयल अज़ाब टारे छॾींदो आहे। अज़ाब टरंदा आहिनि, शामतूं आफ़तूं हटंदियूं आहिनि त उन वलीअनि जे वजूद ऐं दुआउनि जे सुभान अल्लाह। जेॾी महिल 65 जी जंग लॻी न हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जी हेठि बम उछलाइनि पिया त हिंदुस्तान जा पायलट पिया चवनि त यार इहा पाकिस्तान वटि इहा कहिड़ी फ़ौज आहे सावन कपिड़नि वारी। जेॾी महिल असां बम था उछलायूं त उहो बम झोलीअ में झटे था वठनि, ज़मीन ते पहुचण नथा ॾियनि। असां रेडार ते ॾिसी निशानो था कयूं त फलाणो असांजो टारगेट आहे, उन टारगेट ते असां बम उछलायूं था, पर टारगेट खां अॻु में हिकिड़ी साए कपड़नि वारी फौज पाकिस्तान जी आहे जेका असांजे बम खे टारगेट ते पहुचण खां अॻु में झटे थी वठे। सुभान अल्लाह।
ओ अदा या फौज नहीं पाकिस्तान जे मथा वलियन जो सायो आ अल्लाह वारन जी नजरे करम आ ही पाकिस्तान हले ई वलियन जे दुआउन ते सुभान अल्लाह न जेड़ा असांजे हुक्मरानन जा लक्षण आहिनि चईंदे यो नवाज शरीफ पुछड़ो आई ने महंगाई कया मां ताजी चंगी तरह तो खलल है यो बल्लो खणी जो जे पोतो हाणे वधीक मुखा वधीक तां के खबर आ जे अन्या यो 5 साल पूरा कई त गरीबन जूं डोयूं टंगाए छडी अल्लाह का सान्या हजेस ओ मिठा त जेकदे असांजे हुक्मरान जे हाँ त कई दिहाड़ा पाकिस्तान जो वजूद मिटजी वञे हा पर न हिन पाकिस्तान ते वलियन जी नजरे करम थई सुभान अल्लाह मदीने वारे साईं जी निगाह इनायत थई हजरत फजल अली शाह कुरैशी रहमतुल्लाह अलैह जो खलीफो जेको हजरत अब्दुल गफूर मदनी रहमतुल्लाह अलैह मदीने शरीफ में रहंदा जे न्याणे ते हिंदुन चयो न असां सुबुह जो चाह वनी लाहौर जे किले में पींदासीं 500 टैंकूं वटियूं हमलो कयूं पाकिस्तान ते उहा रात हुई वली सगोरो मदीने में ख्वाब तो दिसे त मदीने वारा साईं बुराक ते सवार तकड़ा तकड़ा ओभर दे वजन ऐं हबीबन करीमन सां गॾु पुठियों मौला अली बि हुजे हैदर करार भी आहे नबी भी आहे अली भी आहे ओभर दे वजन पिया त हजरत अब्दुल गफूर रहमतुल्लाह अलैह फरमाए त मां अॻियूं अचे साईं जन जे बाहूं बधियूं या रसूल अल्लाह केतिरा ॾींहं थिया दीदार न थियो आहे हबीब जो एतिरो तकड़ो केॾां पिया वञो फरमायूं त अब्दुल गफूर मुंहिंजो रस्तो न रोके अॼु हिंदुन मुंहिंजे पाकिस्तान ते हमलो कयो आहे उन्हनि जी मदद जे लाइ वञी सुभान अल्लाह खुदा जो कसम पाकिस्तान के मदीने वारे पंहिंजो सॼो वो उन्हनि हिंदुन के उन्हनि जे टैंकुन के जेका इबरतनाक शिकस्त थी सा उहा तारीख़ पाकिस्तान जी तव्हां पढ़ी ॾिसो हिंदुस्तान वारे तारीख़ के बि पढ़ी ॾिसो उन्हनि बि एतिराफ़ कयो आहे मिठा कीअं अल्लाह जी मदद थी मदीने वारे साईं जी इनायत थी पाकिस्तान जी तोखे सुभान अल्लाह मुझा सोना नबी सरदार पाकिस्तान जी तोखे भारत तुझे गुलामन सां जंग चोटी अॼु आ वञाणी जे ॿार पाकिस्तान जी तोखे भारत हाणे उन्हनि जो हिंदुस्तान जो हिकिड़ो कमांडर आहे उन जो बयान आयो आहे मूं पाण नेट ते ॾिठो उन जो वीडियो बि ॾिठो बयान पढ़ियो उन लिखियो आहे त असां पाकिस्तान वटि एटम बम आहे न उन जो असां हल ॻोल्हियो आहे कहिड़ो जे असां गऊ माता हिननि जो छेणो गॾु कंदासीं गऊ जो छेणो जेको आहे न इहो एटम बम जी ताबकारी खां असांखे बचाईंदो अल्लाह न करे जो जंग थिए पर जे जंग थी ऐं थियणी आहे ग़ज़वे हिंद थियणी आहे मदीने वारे साईं पेशगोई कई हुई त ग़ज़वे हिंद थियणी आहे जेकॾहिं थी ऐं पाक फौज मैदान ते लथी त इंशाअल्लाह असां बि सिर सां कफन ॿधी इंशाअल्लाह केड़ा केड़ा जिहाद कंदो मदीने वारे साईं जा गुलाम जिहाद जो इरादो पक्को रखो साईं फरमाईंदा न जिहाद करे न जिहाद जो दिल में इरादो तस मरी वियो त मुनाफिकत जे मौत मरी वियो मोमिन उहो आहे जंहिंजे दिल में जिहाद जो इरादो हुजे तव्हांखे बि इरादो आहे पर वो जिहाद न जेको हो कंदा आहिनि बम ॿधी इहो न असां जिहाद कंदासीं हुकूमत पाकिस्तान ऐलान करे असांजी पाक फौज ऐलान करे जनरल असांजो साईं बाजवा साहब ऐलान करे त पोइ अॻियों फौज हूंदी पुठियों असां सभु सुन्नी जमात गॾु इंशाअल्लाह जिते फौजी जवान हूंदो उते असांजा बच्चा नंढा वॾा सभु पंहिंजे वतन जे लाइ मैदान में निकिरंदासीं
हे वतन असांजो, ही असांजी धरती असांजे लाइ इज्जत आ, नामूस आ। इन धरती जे इंच इंच जी हिफ़ाज़त असीं पंहिंजे खून सां। छादा चओ मुंहिंजा दोस्तो, त हिंदुस्तान जा उहे पायलट था चवनि त इहा पाकिस्तान वटि फौज कहिड़ी आहे, सावन कप्तान वारी। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, नवाब शाह जे पासे ॾे दरगाह आहे ख़ियारी शरीफ़। उते जे माण्हुनि मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो, जॾहिं इहा जंग लॻी हुई दरगाह ख़ियारी शरीफ़ जा बुज़ुर्ग आहिनि, चयूं त उते उहे बम हीअं मिटीअ में ॾिठऊं, फाटा न पिया हुया। सुभान अल्लाह। भई बम जेको टारगेट ते आयो फाटो छो न, इहा साए रंग जे कपड़नि वारी फौज त हुई। वो मिठा अल्लाह जे रसूल फरमायो त ज़मीन वारनि तां आफ़तूं शामतूं टरंदियूं आहिनि त वलीअनि जे सदके। हदीस कुदसिया मदीने वाले साईं फरमाए त रब तो फरमाए, इन्नी ला अहम्मु लि अहलिल अर्द बलाउन फइज़ा नज़रतु इला उम्मार बुयूती तो रद्दु अज़ाबी अनहुम। मां रब के धरती जे हिस्से ते अज़ाब नाज़िल करण चाहींदो आहियां, पर जॾहिं मुंहिंजी नज़र उन्हनि जवाननि ते पवंदी आहे जेके मुंहिंजे घरनि खे आबाद कयूं वेठा आहिनि, जेके रात जो तहजुद में सिर सजदे में रखे घोड़ा गाड़ींदा आहिनि, जॾहिं उन्हनि ते मुंहिंजी नज़र पवंदी आहे तो रद्दु अज़ाबी अनहुम, आयल अज़ाब बि धरती तो मां रब टारे छॾींदो। वदा वो वली अजब आहिनि। चओ वली अजब आहिनि, उन्हनि जो फैज़ अजब वंडजे पियो, पर अख ॾिसण वारी हुजे, दीद ॾिसण वारी हुजे त वलीअनि सां मुहब्बत रखो, निस्बत रखो, उन्हनि जे आस्थाननि ते वरी वरी पंधड़ा कयो। अल मर मन अहब, क़यामत जे ॾियारे तव्हां उन सां गॾु हूंदो जंहिंसां तव्हांजी मुहब्बत हूंदी। पोइ जंहिंजी सोणे सैयद महदी शाह सां मुहब्बत आहे, क़यामत जे ॾियारे उन सां गॾु उतारियो। सुभान अल्लाह। अल्लाह करे शल वलियन जी मोहब्बत में जियूं, वलियन जी मोहब्बत में रब शल मौत नसीब फरमाए। रब करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रब शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक नसीब फरमाए। वमा कुरान शरीफ जा साईं ख़त्मा आहिनि 210 ख़त्मा ऐं 15 सिपारा। सलवात शरीफ जा आहिनि 2,10,000। यासीन शरीफ जा आहिनि 6 ख़त्मा ऐं 9 भेरा। आयतल कुर्सी आहे 1010 भेरा। हिकु ख़त्मो तवार शरीफ जो 220 भेरा। सूरह मुज़म्मिल शरीफ 10 भेरा। सूरह काफ 10 भेरा। सूरह रहमान। कुल अल्लाह शरीफ 5700 दफ़ा। अलहम्द शरीफ 300 भेरा। दुरूद ताज 100 भेरा। तहलील 3000 भेरा। सूरह वाक़िया 10 भेरा। सूरह मलक 16 भेरा। 2 ख़त्मा प्रकाश सलवात जा। दलाइल खैरात जो 1 ख़त्मो। दुरूद करोड़ी 200 भेरा। दुरूद लखी 2 भेरा। दुरूद पद्मी 2 भेरा। दुरूद फाजुल 2 भेरा। दुरूद ताज 45 भेरा। दुरूद फातिह 2 भेरा। दुरूद तंजीना 1041 भेरा। दुरूद नादिया 41 भेरा। माशाअल्लाह। 10,000 एक दफ़ो फातिहा ऐं 3 भेरा कुल वल्लाह अहद पढ़ो। या अल्लाह या रहमान या रहीम या रहमान रहीम। अल्लाहु आमीन। या अल्लाह ही पाक कलाम जेको पढ़ियो इन जो अजर ऐं सवाब मदीने वारे साईं जे बारगाह बेकस पनाह में पेश कयूं था। कबूल फरमा।
या अल्लाह उन्हनि जे हथारों सहाबा किराम अहल बैत अतहार करबला जी शहीदन जे रूहन के पहुंचा। या अल्लाह जमी औलिया किराम बगदाद वारे साईं जे रूह मुबारक के पहुंचा। रोज़े वारे सोने सैयद मोहम्मद राशिद रोज़े धनी जे रूह मुबारक के पहुंचा। खुसूसन सैयद इमाम महदी रहमतुल्लाह अलैह जे रूह मुबारक के पहुंचा। जिनजो ही उर्स मुबारक मलायो वञे पियो मौलाए करीम उन्हनि जे रूह मुबारक के सैयद इमामुद्दीन सोने जे रूह मुबारक के हिन कलाम जो अजर ऐं सवाब पहुंचा। उन्हनि जा दरजात बुलंद फरमा। उन्हनि जे सदके उन्हनि जे घराणे ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। उन्हनि जे बचनि खे शाद ऐं आबाद रखिजा। उन्हनि जो फैज़ क़यामत ताईं जारी ऐं सारी रखिजा। मुंहिंजा मौला हिन आस्थाने ते जेकी साइल अचनि था मंगता अचनि था उन्हनि जूं मुरादूं पूरियूं फरमा। मुंहिंजा मौला सोने सैयद इमामुद्दीन जे फैज़ खे क़यामत ताईं जारी ऐं सारी रख। सैयद महदी शाह रहमतुल्लाह अलैह जे फैज़ के रूहानियत के जारी ऐं सारी रखिजा। ए मुंहिंजा मौला जन ही महफ़िल सजाई आहे ख़र्च कयो आहे मेहनत कई आहे उन्हनि खे शाद ऐं आबाद रखिजा। जेकी हिन महफ़िल में हाज़िर थिया आहिनि रात ढली वई आहे तुंहिंजा बाना जागी रहिया आहिनि तुंहिंजे नबी जे बचन जो शान तुंहिंजे वलीअनि जो शान ॿुधण जे लाइ मुंहिंजा मौला हिन पंहिंजे रात जी निंड कुर्बान कई आहे। करीम रब हिन सारे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। जेकी दिलनि में तमन्नाऊं खणी आया आहिनि मौला सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा नसीब कर। दर्दमंदनि जा दर्द दूर कर। साइलनि जा सुवाल पूरा कर। मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर। छड़नि खे फर्मा बरदार घर वारियूं ॾे। बे औलादनि खे साले औलाद ॾे। या अल्लाह बे घरनि खे कुशादा घर ॾे। या अल्लाह जिन ते केस आहिनि उन जा केस फतह फरमा। जिन ते नियाणियुनि जा ॿार आहिनि उन्हनि खे सुठा घर ऐं वर अता फरमा। या अल्लाह जेकी परेशान आहिनि उन जूं परेशानियूं दूर फरमा। असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब कर। असां सभिनी खे सोहणे सरदार जो दीदार नसीब कर। ए मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके हिन मजमे खे पंहिंजे रहमतुनि ऐं बरकतुनि सां माला माल फरमा। इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद।